मज़ो वठो रोज़ जे जीवन जो। अॼु तव्हांजो स्वागत आहे ऐं मां जाम उत्साहित आहियां छाकाणि त तव्हां सां गॾु आहे मुंहिंजी सुठी साथी जंहिंजो नालो आहे नैन्सी अल्कॉन मर्सी मिनिस्ट्रीज़ सां गॾु। ऐं नैन्सी, असां ॿिन्हिनि जो पुराणो रिश्तो आहे ऐं हमेशह असां तोखे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं। धन्यवाद जॉयस, मूंखे तव्हांजो साथ जाम वणंदो आहे। हिकु ॻाल्हि त पक आहे, हर साल जॾहिं तव्हां जाइफ़ुनि जी सभा में ॻाल्हाईंदा आहियो तव्हां जाम सुठो कंदा आहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेकी ॻाल्हियूं ऐं माण्हुनि जी जेकी भयानक हालतुनि हुयूं उहो उन खां अॼु ॿाहिरि निकिता आहिनि ऐं उन्हनि खे मदद मिली आहे इन ॻाल्हियुनि सां। मां तव्हांखे ॿुधायां थी त दर्शकनि खे ॿुधी करे जाम सुठो लॻो आहे। इहो तुंहिंजी भागीदारी ऐं सेवादारी आहे। हा जॉयस, तव्हांखे ख़बर आहे कि कुझु 20 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हांजी हिकु निजी गवाही जी टेप कंहिं मोकिली हुई मूंखे। मुंहिंजे वीचार सां तॾहिं हिकु कैसेट जे रूप में मूंखे मिली हुई। मां उहा कैसेट ॿुधी करे ॾाढी प्रभावित थी हुयमि। हुन में चयो वियो कि तव्हांजी छोकिरियुनि खे हिननि सां ॾाढी मदद मिलंदी ऐं असां हुनखे इस्तेमालु करण बि शुरू कयो। हुन कैसेट में इहो चयो वियो कि कड़वाहट, गुस्सो ऐं माफ़ न करण ते ॾाढी सीख ॾिनल हुई। असां हुते अचण वारी हर छोकिरी लाइ उहा टेप ॿुधणु ज़रूरी करे छॾियो हुयो जीअं हो हुन मां ॿुधी सघनि ऐं माफ़ करण जे बारे में सिखी सघनि। उहा ॾाढी सुठी टेप हुई। हिकु ॾींहुं जॾहिं मां वचन जे बारे में पढ़ां पई त हुन में लिखियलु हुयो कि परमेश्वर असांखे जाम कुझु भेट में ॾिनो आहे पर असांखे हुन जी अहमियत महसूसु करणु खपे। हिकु ॾींहुं मूंखे हीअं लॻो जीअं परमेश्वर मूंखे चए थो, जीअं मुंहिंजे बैंक में $1500 हुया ऐं मूंखे परमेश्वर जीअं चए पियो भई $1500 तूं ॾेई छॾ। छो करे तव्हांखे जीअं ख़बर हूंदी असां छोकिरियुनि खां हिकु टको बि न वठंदा आहियूं। मां चाहियां पई अहिड़ी संस्था जो निर्माण कयां जेकी ॾाढी शक्तिशाली हुजे, जेकी छोकिरियुनि जी मदद करे ऐं ॿियनि माण्हुनि जी बि। त जीअं परमेश्वर मूंखे चयो हुजईं, मां $1500 जो चेक तव्हांखे मोकिलियो ऐं 2 हफ़्तनि खां पोइ तव्हां हुनजो डबल करे मूंखे वापसि मोकिलियो। तव्हांजी शिक्षा ऐं तव्हां जेको बि चयो आहे असां हुन ते अमल कंदा आहियूं। हे 20 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। तॾहिं खां वठी तव्हां जेको बि चयो आहे, तव्हां जेकी बि सहायता घुरी आहे असां उहा कई आहे। तव्हांजी शिक्षा, तव्हांजी टेप्स ऐं जेको बि तव्हां बुक्स मोकिलिया आहिनि असां हुनखे अमल कंदा आहियूं। असांजी छोकिरियुनि खे हुन मां ॾाढी मदद मिलंदी आहे। तव्हांजी शिक्षा ॾाढी कमु ईंदी आहे असांजी लाइब्रेरीज़ तव्हांजी टेप्स ऐं तव्हांजी बुक्स सां भरिजी वियूं आहिनि। हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जेकी परमेश्वर जी कृपा आहे। असांजी सहभागी तव्हां बि जेके असां सां सहभागी आहियो, दरअसल असांखे जाम सुठो भलो प्रेरित थियो आहे ऐं असांखे मदद करण लाइ तव्हां हमेशह अॻियां ईंदा आहियो। परमेश्वर जे ख़्याल सां असां जाम विस्मयकारी आहियूं ऐं असांखे उहा योजना मिली आहे जंहिंसां असां ईमानदारीअ सां प्रभुअ सां गॾु कमु कयूं ऐं ॾाढी सुठी सेवा कयूं ॿियनि जी। त ऐं ख़बर त हिकु ॻाल्हि थींदी आहे त असांखे ॾिसणो आहे इन ॻाल्हि में असांखे छा थो मिले। पर नैन्सी मिनिस्ट्रीज़ जे जीवन में असांखे जाम सुठो बदिलाव मिलियो ऐं असांखे ख़बर पई त असां छा ॾेखारियो आहे वीडियो में। हिकु सुठी ॻाल्हि हिकु नंढे वीडियो में। असां जॉयस, मां तव्हांखे कुझु ॿुधाइण थी चाहियां। असां कुझु अहिड़ी घटिया समस्याउनि सां निपटण जी कोशिशि कई आहे जीअं कि छोकिरियुनि आत्महत्या करण जी कोशिशि कई, कुझु नशे जे लत में लॻी विया, कुझु देह वापार मां निकिरी आयूं। मां हिकु ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, तव्हांजी हालत जहिड़ी बि हुजे पर यीशु मसीह हुन सभिनी जो जवाबु आहे। हे बिल्कुलु सही आहे ऐं मां चाहींदी आहियां त सच में असां सम्झी वठूं कि असांखे छा करिणो आहे ऐं असां कहिड़ा धार्मिक वाक्य इस्तेमालु था कयूं जंहिंजे करे असांखे इहो साम्हूं थो अचे। असां बिल्कुलु सच आहियूं ऐं प्रभु असां सां गॾु आहे, असांजे दुखनि खे परे कंदो आहे ऐं उहो चए थो त असां छा कयूं ऐं उहो चए थो पंहिंजे जीवन में सुठा रहो। पर जंहिंजे बारे में असां चर्चा खां पहिरीं हिकु ॻाल्हि कयूं, नैन्सी मिनिस्ट्री जे बारे में हिकु नंढो वीडियो ॾिसूं था ऐं तव्हांखे ॿुधायूं था। मुंहिंजी भेण हिकु चीयर लीडर हुई। उहा हर शइ में अव्वल ईंदी हुई। मुंहिंजी प्यारी धीअ, उहा सोचींदी हुई कि उहा थुल्ही आहे।
मूंखे महसूसु थियो कि मां अंदरो मरां पई ऐं कंहिंखे बि हिन जी ख़बर न हुई। मां सोचां पई कि कंहिंखे बि मूंखे सम्झण जी शक्ति न आहे। मां हर ॾींहुं मरण जी इच्छा कंदी हुयमि। मूंखे महसूसु थींदो हुयो कि मुंहिंजो पंहिंजो कोई बि न आहे। मूंखे मरणो हुयो। मुंहिंजी माउ लॉस एंजलिस में पढ़ाईंदी हुई। मूंखे कॾहिं ख़बर न हुई कि मुंहिंजो पीउ केरु हुयो। मुंहिंजे नानण मुंहिंजी ज़िमेदारी खणण जो फ़ैसिलो कयो। हिन विच मुंहिंजो पीउ गिरजा मां लिखी करे आशीष वठंदो। परमेश्वर मुंहिंजे लाइ असल न हुयो। मुंहिंजे मामा ऐं मामियुनि मुंहिंजी बिल्कुलु परवाह न कंदा हुआ। हिकु बि ॾींहुं अहिड़ो न हुयो जॾहिं मूं ते अत्याचार न थींदो हुयो। मूं ते गाणियूं ॾींदा हुया। मुंहिंजी माउ खे मुंहिंजी ज़रूरत न हुई। मूंखे हीअं लॻणु लॻो जीअं मां हिकु दुर्घटना सां पैदा थी हुयमि। हिकु दुर्घटना हुयसि। मुंहिंजो पीउ मूंखे पहिरियों दफ़ो कोकेन ॾिनई। हो हिकु ॾाढो बुरो माण्हू हुयो। हुन ॾाढा दफ़ा मुंहिंजी भेण सां शोषण करण जी कोशिशि कई ऐं मूंसां बि दुर्व्यवहार कई। जॾहिं मां 12 साल जी हुयमि तॾहिं मुंहिंजी मामी मूंखे हिकु भाई खे विकिणी छॾियईं। तॾहिं मां नशो करणु लॻियमि। कोकेन, जाम मात्रा में, अफ़ीम, ब्लीच पीअंदमि, चरस। हिन वक़्तु मूंखे आत्महत्या करण जी इच्छा थी। मूंखे सच में जीणो न हुयो। मां परमेश्वर खे इहो चयो कि अगरि तूं चाहे थो कि मां ज़िंदा रहां त तोखे ई करिणो पवंदो, छो करे मां नथी करे सघां। मूं में हेॾी ताक़त न आहे हिन सभिनी मां ॿाहिरि निकिरण जी। परमेश्वर मुंहिंजी मदद कर। मां सच में परमेश्वर खे रोईंदे रोईंदे चवंदी हुयसि, परमेश्वर अगरि तूं मूंखे मरण नथो ॾिसणु चाहें त तोखे मुंहिंजी मदद करणी हूंदी। तॾहिं मां नैन्सी खे ॾिठो टीवीअनि ते। मुंहिंजे वीचार में मर्सी अलॻि हुया, छो करे हुननि में ॾाढो धीरज हुयो ऐं उहो मूंखां निराश थियण लाइ तयारु न हुया। मर्सी चाहींदा हुया कि छोकिरियूं महसूसु करनि कि हुननि वटि सभु कुझु सुठो आहे। हुते जो आश्रम ॾाढो सुंदर आहे, फर्नीचर जाम सुंदर आहे, हुते जो खाधो बि ॾाढो सुठो आहे। उहो चाहींदा आहिनि कि असां स्वस्थ रहूं। असांजी छोकिरियुनि खां हुननि कॾहिं बि पैसे जी उमेद न कई। अगरि पैसा भरिणा पवंदा त जाम छोकिरियूं हिन आश्रम जो फ़ाइदो ई न वठी सघनि हा। मर्सी में जाम आश्रम अमेरिका में, न्यूज़ीलैंड, इंग्लैंड ऐं कैनेडा में बि आहिनि ऐं असां ॿियनि देशनि में बि आश्रम ॻोल्हण जी कोशिशि करूं पिया। मुंहिंजे वीचार में मां मर्सी खां सभिनि खां सुठी सीख हीअ सिखी आहे कि मां बुरी न आहियां, कि मुंहिंजे लाइ बि उमेद आहे। सच में आहे। पहिरियों बिल्कुलु न हुई। मूंखे मरणो हुयो। मर्सी आम जॻहियुनि वांगुरु न आहे। मां हुते जीवन मटंदे ॾिठो आहे ऐं आशा ॿधंदे बि। मां उन जी जीती जागती मिसाल आहियां। मूंखे सच में विश्वास आहे। हे आखाणियूं सच में जाम विस्मयकारी आहिनि ऐं सभिनीनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त इहा सभु माण्हुनि जी पंहिंजी ॻाल्हि आहे। उन्हनि जे जीवन में इहो सभु थियो जेको प्रभु उन्हनि सां गॾु ॿाहिरि कढायो, जेकी भलाई तव्हां सां गॾु थी आहे ऐं उहो चवनि था कि तव्हांखे ख़बर पई। हा, इहो बिल्कुलु सच आहे। छो करे तव्हांखे ख़बर आहे जॾहिं इहे छोकिरियूं हिते ईंदियूं आहिनि त हुननि खे ईअं लॻंदो आहे कि उहे बेकार आहिनि, अयोग्य आहिनि। हुननि खे इहे सम्झ में ईंदो आहे, यिर्मयाह 29:11 में चयल आहे कि हूअ योजनाऊं जेकी परमेश्वर हुननि खे ॾियण लाइ योजना ठाही आहे, हू हुननि खे नुक़सानु पहुचाइण लाइ न आहिनि, बल्कि हुननि जी दिलि में उमेद ऐं हुननि जो भविष्य सुधारण लाइ आहिनि। हुननि खे इहे सम्झाइण लाइ आहिनि कि हुननि जो नवीनकरण थी थो सघे। असल में परमेश्वर हुननि खे सम्झाइण थो चाहे कि हुन लाइ सभिनीनि लाइ हुन वटि हिकु योजना आहे, हिकु भविष्य आहे सभिनीनि लाइ। तव्हांजो इस्तेमालु या शोषण न थींदो। तव्हांखे हे महसूसु थींदो कि तव्हांजो जीवन बेकार न आहे। तव्हांजे संदेश सां सॼी दुनिया खे ॾाढो फ़र्क़ु पवंदो। मां दशाया में कुझु पढ़ियो हो जेको सचमुच ॾाढो महत्वपूर्ण हो, जाम सुठो ऐं जाम महत्वपूर्ण हो। उन में लिखियलु हो त असां माण्हुनि खे कुझु ॿुधायूं था, प्रभु ॾे थो। जेको प्रभु असां लाइ कमु करे थो ॿिए पासे सां हूंदो आहे, ॿगुणो तव्हांजे दुखनि लाइ। मां सोचां थी अॼु माण्हू हिन खे ॾिसंदा रहनि। घणा माण्हू हिन खे ॾिसी रहिया आहिनि, जंहिंजे बदिले में
तव्हांखे इहो सभु मिले थो ऐं तव्हांखे मिलंदी ॿी गुणी आसीस तव्हांजे दुखनि जे बदिले में। ऐं पुराणे जेका कष्ट हुया उहो तव्हांखे हटे छॾींदा ऐं तव्हांखे उहो मिलंदो। तव्हां उनखे प्राप्त कंदव जेको तव्हां चाहियो था। तव्हांजे जीवन में छा थियो उहो आखाणी ॿुधायो असां सभिनीनि खे। जीअं तव्हां चओ, असल में मूंखे 2 आखाणियूं यादि थियूं अचनि, पर मां जल्दी ई तव्हांखे हिकु जे बारे में ॿुधायां थी। हिकु अहिड़ी छोकिरीअ जे बारे में ॿुधायां थी जेकी सेंट लुइस जे आश्रम में हुई। मुंहिंजे ख़्याल सां हूअ जिस्म जे वापार सां पीड़ित हुई। हूअ मानसिक तरीक़े सां बि ॾाढी पीड़ित हुई। असां हुनखे रूम जे हिकु कुंड में घुटना मोड़े करे वेठल पाईंदासीं। हूअ ॾकंदी हुई। अगरि कोई हुनजे परियां बि अचे त उहो उथी बीह रहंदी हुई, चरियनि वांगुरु बर्ताव कंदी हुई। असांखे विश्वास न थींदो कि छा परमेश्वर हुन सां ईअं कुझु करे थो सघे। उहो बि त परमेश्वर जी धीअ ई आहे। पर जॾहिं हुन तव्हांजी शिक्षा ॿुधईं ऐं तव्हांजे टेप्स जे बारे में ॿुधईं त हुनखे ॾाढी मदद मिली। इहो हिकु प्रक्रिया हुई ऐं हुन लाइ ज़रूरी हुयो कि असां हुन सां गॾु हुजूं, हुनखे बिना शर्त जे प्रेम करूं ऐं हुन जी मदद करूं हर तरीक़े सां। उहा पंहिंजे जीवन मां निराश थी वई हेतिरो कि हुनजो पंहिंजो पीउ हुनखे हर माण्हू वटि हिक को ॿिए माण्हू वटि हुनखे विकिणी छॾंदो हुयो, हुनजो शोषण कंदो हुयो। हुन ॾाढो भुगतियो आहे पंहिंजे जीवन में। हीअं लॻे न पियो पई उहा हिननि सभिनीनि मां कॾहिं निकिरी सघंदी। हुनजो मानसिक शोषण ॾाढो थियो हुयो। पर अॼु ॾिसो, तव्हांजी शिक्षा जे बदिले तव्हांजी शिक्षा पढ़ी करे ऐं असां हुन जी मदद कई, तव्हांजी शिक्षा पढ़ाए करे हुनखे। अॼु हूअ ॾाढी ख़ुशि आहे। अॼु हिकु सुठे माण्हू सां हुनजी शादी थी आहे। सेंट लुइस जे हिकु चर्च में हुन नर्स ठहण जी शिक्षा प्राप्त कई। अॼु ॾाढी ख़ुशि आहे ऐं ख़ुशी ख़ुशी पंहिंजी आखाणी सभिनीनि खे ॿुधाईंदी आहे। उहा प्रभु जे अनुग्रह जी ट्रॉफी आहे। यादि रखो, जंहिंमहिल प्रभु जो अनुग्रह असांजे जीवन में थींदो आहे त असांखे उनखे स्वीकार करणो पवंदो आहे ऐं सिखणो पवंदो आहे। ऐं असां उनखे स्वीकार करे पंहिंजे जीवन में उनजो इस्तेमालु कंदा आहियूं, दिलि में विझंदा आहियूं ऐं उहो असांजे अंदरि उमेद पैदा कंदो आहे। ऐं उहा उमेद सां असां पंहिंजो जीवन सुठो कंदा आहियूं, उनखे प्रोत्साहित कंदा आहियूं कि असां अॻियां वञी करे सुठी ॻाल्हियूं कयूं ऐं सुठी ॻाल्हियुनि जे करे। ऐं तव्हां ॿुधो सभिनीनि जे जीवन जी ॻाल्हि, ॿियनि सां उहो शक्तिशाली रूप में उन्हनि जो उद्धार कयूं ऐं उन्हनि जी मदद लाइ हमेशह अॻियां वधूं। परमेश्वर कंहिंजे लाइ कुझु करे थो त उहो चए थो त तव्हां प्रभुअ सां सिखो, तव्हां उहो कयो प्रभुअ सां जेको तव्हां कयो था। ऐं इहो प्रोग्राम जेको ॾिसो था, यादि रखो अॼु तव्हांजे लाइ प्रभु कहिड़े रूप में ईंदो ऐं प्रभु तव्हांजे लाइ सभु कुझु कंदो उहो जेको हुनखे करिणो अथसि तव्हांजे लाइ। मूंखे विश्वास आहे अगरि तव्हां सम्झी वेंदा त तव्हांखे जल्दी दुखनि जे बदिले सुख मिलंदो। एमेन। माफ़ कयो, मूंखे हिकु नंढी ब्रेक वठणी पवंदी। भले, मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे छो करे हीअ असांजो मक़सदु आहे। परमेश्वर माण्हुनि जी मदद करणु थो चाहे। नौजवान छोकिरा छोकिरियूं, नई पीढ़ी, असांजी नई पीढ़ी जी मदद करणु थो चाहे। हा, जाम माण्हू बि हुया हुन सां गॾु। बिल्कुलु आहिनि। उहे पाण खे ॾाढो शर्मनाक महसूस था करनि ऐं कुझु माण्हू त अहिड़ा आहिनि जेका साधारण परिवार मां आहिनि। हुननि खे कॾहिं बि मानसिक सूर सहन करणो न पियो आहे, पर हुननि खे बि इहे महसूस थींदो आहे जीअं हुननि खे विसारे छॾियो वियो आहे। मूंखे हिकु नौजवान माई यादि थी अचे, जॉयस। इहे जाम साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। मर्सी में मूंखे हीअ मिली हुई। उहा पाण खे बिल्कुलु सुंदर न सम्झंदी। उहा महसूसु कंदी कि उहा जाम बुरी आहे। उहा पाण सां नफ़रत कंदी हुई। उहा पाण खे आकर्षक न सम्झंदी। हुनखे लॻंदो हुयो उहा सभिनि खां ख़राबु आहे, हिन करे उहा मर्सी में आई हुई। पर असां कोशिशि कंदासीं भई असां हुनखे सहारो ॾियूं, हुन जी मदद करूं, बिना शर्तुनि जे हुन सां प्यार करूं। पर जीअं तव्हां सेखारियो असांखे, परमेश्वर ते विश्वास करणु असां न छॾियो ऐं असां हुन लाइ प्रार्थना बि कंदासीं। हिकु ॾींहुं ईअं थियो कि हिकु महिमान हुयो ऐं हुन छोकिरी खे चयईं भई छा तूं मूंखे तुंहिंजे लाइ प्रार्थना करणु ॾींदीअ? हुन छोकिरी हुनखे पाण खे छुअण बि न ॾिनई। परमेश्वर लाइ हीअ चुनौती हुई। ऐं जीअं ई हुन लाइ प्रार्थना करणु शुरू कई त पहिरीं ॻाल्हि जेकी हुननि जे मुंहं मां निकिती उहो हीअ हुई कि असां तोखे विसारियो न आहे। हे परमात्मा जी आवाज़ हुई। थोरी देरि में असां ॾिठो त उहा फर्श ते पई हुई। उहे रोअण लॻी, हेॾो रोअण लॻी। ऐं हे ई हुन ॿुधईं। हुन जी आत्मा मां हीअ आवाज़ आई कि भॻवानु हुनखे विसारियो न आहे, परमेश्वर हुनखे विसारियो न आहे। अलाए हुन खां पोइ हुन में छा बदिलाव आयो कि उहा छोकिरी पाण ई उथी करे मूं वटि आई। उहा हमेशह सॼे बांह जा कपिड़ा पाईंदी, पर उहा उथी करे आई ऐं पंहिंजी आस्तीन मथे करे हुन ॾेखारियईं त हुन जी बांह ते कुझु कुदियल हुयो। हुन जी बांह ते कुदियल हो कि विसारे छॾियो आहे।
हुन चई तव्हांखे कीअं ख़बर हुई कि मूंखे परमेश्वर विसारे छॾियो आहे? जॉयस, तव्हां विश्वास न कंदव, हे प्रभु, हुन परमेश्वर सां पाण खे जोड़े ॾिठई। हुनखे लॻो कि परमेश्वर हुनखे सम्झियो आहे। परमेश्वर हुन लाइ हिकु योजना ठाही आहे। जॾहिं हूअ मर्सी मां निकिती त हिकु बदिलियल इंसान हुई, उहा बदिली वई हुई तव्हांजी सीख सां। तव्हां जेकी सीख ॾिनी, जेकी शिक्षा ॾिनी, हुन सां उहा बदिली वई हुई ऐं असां हुन जी पूरी मदद कई। उहा वॉशिंगटन ऐं ॿियनि देशनि में पंहिंजी आखाणी ॿुधाईंदी आहे। अॼु उहा जाम ख़ुशि आहे। उहा मर्सी जी 25 सालगिरह में बि आई पंहिंजी माउ सां गॾु, ऐं जॾहिं हुन मूंखे ॾिठई त भॼी करे मूं वटि आई ऐं पंहिंजी आस्तीन उठाए करे चयईं, रिस, मुंहिंजा सभु दाग मिटी विया आहिनि, हिकु बि दाग न आहे मुंहिंजे बदन ते। अगरि परमेश्वर मूंसां हीअं थो करे सघे त दुनिया में उहो कुझु बि करे थो सघे, बराबरि? प्रभु हैरान कोन थींदो आहे इन ॻाल्हियुनि सां जेके असांजे जीवन में थियनि थियूं। दरअसल असां इन सां पूरो न थींदा आहियूं ऐं उन जा उपाय ॻोल्हींदा आहियूं, सुलझाइण लाइ हिकु तरीक़ो ॻोल्हींदा आहियूं। ऐं प्रभु चए थो त तव्हांखे इन तरीक़े सां अॻियां वधिणो आहे ऐं उन विश्वास ते उहो चवणो आहे। तव्हां केर बि हुजो भले, तव्हां इन तरीक़े सां हलंदव। मूंखे विश्वास आहे त तव्हां इन ते हलंदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा कयो आहे ऐं तव्हांखे कीअं सभु कुझु मिले थो। मूंखे विश्वास आहे त अॼु प्रभु तव्हां सां गॾु आहे। प्रभु तव्हांजे लाइ सभु कुझु कयो आहे, उहो तव्हांजे लाइ योजना थो ठाहे। असां इंट में वरी मोटी ईंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हांजे जीवन में सभु सुठो थियण वारो आहे ऐं प्रभु तव्हां सां गॾु आहे। मां हिकु दफ़ो वरी थी चवां, परमेश्वर जे करे असांजो जीवन, असांजी आत्मा प्रभुअ सां शक्तिअ में आहे ऐं उहा शक्ति असां हर साल 28-29 सालनि खां इहो कंदा आहियूं जाइफ़ुनि लाइ, ऐं जेके सेंट लुइस में आहिनि ऐं उहो कंदा आहियूं जाइफ़ुनि लाइ। जेके असां चवंदा आहियूं उहो जाइफ़ुनि खे मिले सभु कुझु ऐं उन्हनि जी मदद थिए उन कमनि में, ऐं उहो धार्मिक ठहनि इन ॻाल्हियुनि जे करे जेको उन्हनि में आई इहा ॻाल्हि, ऐं कंहिंखे काई तकलीफ़ न थिए लॻभॻि इहा ॻाल्हि। ऐं उन्हनि खे ख़बर पवंदी त असां इहो जाम सुठी तरह सां करे रहिया आहियूं ऐं जाम वॾो आहे, जाम उत्साहित आहियूं इन ॻाल्हि जे करे जंहिंमहिल असां इहो कयूं था। ऐं प्रभु चए थो त तव्हां इहे सभु कयो ऐं थिए मुंहिंजे लाइ। हिन करे असांखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजो तजुर्बो छा आहे ज़ाइफ़ुनि जी सभा जे बारे में, मुंहिंजे वीचार सां असांखे ख़बर पए। हे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि मां पंहिंजे कैलेंडर में हर साल हे निशान लॻाए छॾंदी आहियां ऐं मुंहिंजे स्टाफ खे बि हिन जे बारे में ख़बर हूंदी आहे। हुननि खे ख़बर हूंदी आहे कि हुननि ॾींहंनि ते अगरि हू आसे पासे हूंदा त मां हुननि सां नाराज़ थी वेंदमि, ऐं मां बाक़ी जेतिरा ॾिसण वारा आहिनि हुननि खे बि चवणु थी चाहियां कि तव्हां बि पंहिंजे कैलेंडर में हीअ तारीख़नि जो निशान लॻाए छॾियो, भले ई कुझु बि थी वञे। मूंखे पंहिंजे जीवन में पाण लाइ उपलब्धि मिली आहे, ॿियनि खे रस्तो ॾेखारण लाइ, ॿियनि खे शिक्षा ॾियण लाइ, त हे ॾींहं सॼे साल में ॾाढा ज़रूरी आहिनि। कमाल आहे। हिकु ॿी जवान छोकिरी जे बारे में ॿुधाइण थी चाहियां। सच में हुनखे महान उपलब्धि मिली आहे। सेंट लुइस जे ज़ाइकुनि जी सभा में हिकु महिल हुन ई आश्रम में कुझु 30 साल खां घटि जी उमिरि हूंदी शायदि, हुनखे नशे जी आदत हुई। हुनखे जेकी बि मदद जी ज़रूरत हुई हुनखे कंहिं बि कोई बि मदद न कई हुई। हुन ई हीअ आदत छुटाइण लाइ हुनजो इलाजु नामुमकिन हुयो, हीअं हुनखे चयो वियो हुयो। पर जॾहिं उहा हुन आश्रम में आई त हुनखे दिलासो मिलियो। असां हुनखे हे ई सेखारियो कि भले ई तोसां केतिरो बि ख़राबु थियो हुजे, पर तोसां यीशु मसीह जी सीख आहे। असां तोखे मदद करण लाइ आहियूं। हिकु नई स्तुति अगरि तोखे परमेश्वर ते विश्वास आहे त तोखे हिननि सभिनी मां कढण लाइ ज़रूरु मदद कंदासीं असां। जेको तुंहिंजी ज़िंदगी सां थी वियो आहे हुन जी कोई अहमियत न आहे। तोखे अॻियां जो ॾिसणो आहे, तोखे परमेश्वर ते विश्वास करिणो आहे ऐं हुन जी सीख ते अमल करिणो आहे। जेको गुज़री वियो आहे उहो गुज़री वियो आहे, पर परमेश्वर जो जेका वचन आहिनि, परमेश्वर जे वचन खे हुन में ॾाढी शक्ति आहे, हुनखे तो ते अमल करिणो आहे। ऐं हिन छोकिरी पाण खे नयो, साफ़, शुद्ध ऐं पवित्र करे सेंट लुइस जे प्रोग्राम मां पाण खे मज़बूती सां वापसि कढियईं। हुन जी ज़िंदगी में हिकु टुटियल शादी हुई, ॿार हुयसि, पर हिकु सुठी माउ न हुई। हुनजो मुड़ुसु ड्रग्स में हुयो, नशो कंदो हुयो। हुन जी ज़िंदगी ॾाढी उथल पुथल में हुई, पर हिननि सभिनीनि मां उहा ॿाहिरि निकिती परमेश्वर जी मदद सां, परमेश्वर जे विश्वास जी मदद सां ऐं तव्हांजी सीख जे वजह सां। हुनखे हे विश्वास थी वियो
कि मूंसां जेको थी वियो आहे उन जो त मां कुझु नथी करे सघां, पर हाणे जेकी मुंहिंजी ज़िंदगी आहे उहा त मुंहिंजे हथ में आहे। उहा त परमेश्वर मुंहिंजे लाइ सुधारी आहे। अॻियां मूंखे रस्तो ॾेखारियो अथई जीअं मुंहिंजी ज़िंदगी अञा सुठी तरह मां जी सघां। मुंहिंजे जीवन में हिकु उद्देश्य ॾिनो अथई जेको मूंखे पूरो करिणो आहे। हुन सेवा करणु शुरू कई, दान धर्म करणु शुरू कई, पंहिंजे जीवन जो उद्देश्य ई बदिले छॾियईं। हुन जो हे व्यवहार ॾिसी हुन जो जेको मुड़ुसु हुयो उहो हुनखे प्रेम करणु लॻियो। हुनखे वापसि पंहिंजी ज़िंदगी में सॾियईं, छो करे उहो हुनजो बदिलियल रूप ॾिसी ॾाढो प्रभावित थियो हुयो। उहो ऐं हुनजो मुड़ुसु ॿई पंहिंजे ॿारनि खे वठी चीज़ फैक्ट्री विया हुया ऐं हुननि पंहिंजे ॿारनि जे साम्हूं पंहिंजी ज़ाल खे वरी प्रपोज़ कई ऐं चयईं, छा तूं मूं असां सां शादी कंदी आहे? ऐं हे ई हो समय जॾहिं परमेश्वर हुन सॼे परिवार खे वरी जोड़े छॾियईं, जेको परिवार हिकु टाइम ते बिछड़ी वियो हुयो हिक ॿिए सां। अहिड़ा घणा ई माण्हू आहिनि दुनिया में जिन खे हिन उपलब्धि जी ज़रूरत आहे। हुननि माण्हुनि खे हिते अची करे कुझु सिखणु खपे ऐं हे उपलब्धि पाइणु खपे। इहो सच में जाम माना रखंदो आहे, असांजे लाइ जाम महत्वपूर्ण आहे। जीवन में असांजो इहो जेको समय मिलंदो आहे उहो हमेशह लाइ असांखे उन ॻाल्हियुनि तां परे करे छॾींदो आहे। जेके कमनि असां कयूं था प्रभु सां गॾु, असांजी जेकी गुज़ारण थींदी आहे उहो असांजे धर्म लाइ ऐं दोस्तनि लाइ जाम सुठी थींदी आहे ऐं उहो यात्रा करणु चाहींदा आहिनि। पर ऐं मूंखे जाम सुठो लॻंदो आहे त इन जी ज़रूरत असांजे दोस्तनि पे पए थी ऐं उहो जाम सुठी तरह सां इन शयुनि ते पालन कनि था। ऐं ख़बर अथव जाम माण्हू इन ॻाल्हियुनि खे पसंदि कंदा आहिनि, जेका वचन असां उन्हनि खे चवंदा आहियूं ऐं उन तरीक़े सां उन जी आखाणी ख़बर पए त उन्हनि खे विश्वास जाॻंदो आहे। मूंखे यादि आहे त हिकु दफ़ो 14-15 साल जंहिंमहिल हुयसि मां, त मूंसां गॾु जाम कुझु थियो हो ऐं जेको सुठो कमु हुयो मां तव्हांखे ॿुधायां, हुन मूंसां 200 दफ़ा बलात्कार कयो हुई, 200 दफ़ा पूरो। ऐं मूंखे लॻंदो हुयो मूंसां जाम ख़राबु थियो आहे, मूंखे महसूसु थींदो हुयो मुंहिंजो शोषण थियो। पर मूंखे हिकु ॾींहुं सुठी ॻाल्हि थी, पवित्र आत्मा मुंहिंजे दिलि में अची चईं ऐं ख़बर अथव सचपच शोषण अखर मुंहिंजे जीवन मां निकिरी वियो। ऐं उहो बि ॾाढो सुठो आहे। छा थींदो आहे माण्हुनि सां गॾु, पर जेकी सुठो समाचार आहे, मूंखे जाम इच्छा थींदी हुई त मां सभिनीनि सां अलॻि रहां। कुझु फ़र्क़ु न पवंदो हुयो त मां छा थी सोचियां, मां ॾिसणु चाहींदी हुयसि त मां पाण खे कुझु करणु चाहियां ऐं बिल्कुलु हिकु नई पहचान ठाहियां। पर सच ॻाल्हि इहा आहे, ख़बर अथव तव्हां हिन ॻाल्हि जी हिकु ॾाढी सुठी मिसाल आहियो। उहे कि पौलुस प्रेरित हुयो, मुंहिंजो मतिलबु आहे कि हू बुनियादी रूप सां मसीहत खे तबाह करण लाइ जारी हुयो। हिन खां पहिरीं कि हुन जो मसीह सां साक्षात्कार थिए, हुन हिन सभिनीनि खे तबाह करण जो सोचियो हुई। हू पाण खे सभिनीनि खां पापी सम्झंदो हुयो ऐं चवंदो हुयो कि परमेश्वर मूंखे चूंडियो आहे हिननि सभिनीनि मां, उहो कंहिंखे बि माराए थो सघे। ऐं ख़बर अथव तव्हां हिन जी ॾाढी सुठी मिसाल आहियो। उहे कि मर्सी में अचण वारी जेतिरी छोकिरियूं आहिनि उन्हनि खे परमेश्वर चवंदो आहे कि मां तव्हां सां हर तरीक़े सां आहियां, मां तव्हां ते जेतिरा अत्याचार थिया आहिनि हुननि मां तव्हांखे कढंदमि ऐं तव्हांखे हिकु नयो जीवन ॾींदमि। ऐं हिन खां सवाइ मां हे चवणु थी चाहियां कि दुनिया में लखनि में मायूं आहिनि जिन खे हिननि मां चङाई मिली आहे ऐं ॾाढी पंहिंजे अत्याचारनि मां मुक्ति बि मिली आहे। तव्हां जेतिरा बि अत्याचार सहिया आहिनि तव्हां हुन मां निकिरी आया हो, हुन मां कुझु सिखियो आहे। पंहिंजी आखाणी तव्हां माण्हुनि खे ॿुधाए था सघो, जीअं ॿिया माण्हू बि तव्हांजे अत्याचारनि मां, तव्हां जेको तव्हां ते गुज़रियो आहे हुन मां कुझु सिखी सघनि, हुननि जो जीवन बि सुधारे था सघो था। हे तव्हांजे हथ में आहे कि तव्हां पंहिंजो जीवन बदिले था सघो। तव्हां पंहिंजी पुरानी ज़िंदगी खे दफ़न करे था सघो, अॻियां वधी था सघो, माफ़ करे था सघो, माफ़ी ॾेई था सघो। मूंखे सच में इहो चवणु वणंदो आहे नैन्सी, मां नथी सम्झां त असांखे उहो जाम सुठी ॻाल्हि आहे। उहो जेकी सिद्धांत ऐं शुद्धता असांजे अंदरि ईंदी आहे हे असांखे मदद कंदी आहे। मूं वटि 3 शब्दनि जो वाक्य आहे, घायल, स्वास्थ्य, मदद लाइ तयारु। ॾिसो सभिनीनि खे धकु लॻंदो, हर कोई ठीकु थियणु चाहींदो प्रभु सां गॾु संबंध जोड़ण लाइ, पर उन खां पोइ असांखे इहे ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि ऐं उहो इच्छा क़ाइमु करे उन में निर्भर करिणो आहे त असां क़दम खणूं ऐं प्रभु असांजे जीवन में उहो कमु कंदो ऐं असांखे अॻियां वधाईंदो। इन प्रोग्राम में ॾिसण वारा जेके माण्हू इहो ॿुधो था ऐं इहो प्रोग्राम तव्हांजे लाइ ठाहियो आहे त तव्हांखे ख़बर पए ऐं तव्हां
उनखे सुञाणो ऐं पंहिंजे दुख खे हटाए छॾियो पंहिंजे जीवन मां। मां तव्हांखे चवां थी त तव्हां पाण इहो चयो कि हर साल ज़ाइफ़ुनि जी सभा में अचो ऐं पंहिंजो बलिदान सुञाणियो। ऐं तव्हां चओ था त तव्हां पाण केरु आहियो, अचो इन सभा में चमत्कार बि थींदा आहिनि। तव्हां भले अहिड़ा माण्हू न आहियो, पर तव्हांजे जीवन में काई समस्या न हुजे, तव्हांखे कुझु दुख न हुजनि, तव्हांखे आसीस जी ज़रूरत आहे, पवित्र आत्मा जी उपस्थिति में तव्हांखे अचिणो आहे ऐं 15-20 हज़ार ज़ाइफ़ूं ईंदियूं आहिनि इन सभा में ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां इन सभा जा आसीस कीअं वठी सघंदा आहियो। ऐं शुक्रगुज़ार आहियूं नैन्सी सां जेकी असांजी सभा में आई ऐं बाइबल जे हिसाब सां मसीह द्वारा तव्हांखे प्यार मिलंदो ऐं तव्हां उन सां अॻियां कुझु सिखंदा। ऐं हिन जो मतिलबु न आहे त तव्हांखे इन जी ख़बर न आहे, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां हिन खां वठो ऐं अॻियां वधो ऐं पंहिंजे पाण खे सुञाणो मसीह द्वारा तव्हां छा आहियो। तव्हां ते कृपा थींदी रहे ऐं तव्हां अॻियां वधो। तव्हांजे जीवन में प्रभु तव्हां सां गॾु आहे। तव्हांजे जीवन में प्रभु जी महिर थिए। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉइस मायर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था, असां आभारी आहियूं। असां पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि जी जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि माण्हुनि खे रोटी खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे सुसमाचार ॾींदा आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधन जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉइसी जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुआ जॉइस मायर मिनिस्ट्री जा दोस्त ऐं भागीदार।